दोस्तों अॼु असां सिंधी टीवी ऑफिस पहुता आहियूं। ही दोस्त आहिनि असांजा ज़ुल्फ़कार बुर्दी साहिबु, सतार नूरानी साहिबु ऐं असांजो जेको सोट जो किरदारु पियो करे आजन दीवनो साहिबु। हाणे हिननि खे मां इहो अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजो चैनल आहे ज़ाहिद सिद्दीकी ऑफिशियल। पहिरियां त बुर्दी साहिब खे अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? ज़ाहिद सिद्दीकी ऑफिशियल जेको असांजे तमामु प्यारे दोस्त ज़ाहिद सिद्दीकी यूट्यूब चैनल आहे, मां चाहींदुसि तव्हां हिन ज़ाहिद सिद्दीकी ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो त जीअं ज़ाहिद सिद्दीकी जे हिन यूट्यूब चैनल तां जेके वीडियोज़ आहिनि जेके तमामु बहितरीन ऐं सबक़ आमूज़ ऐं एंटरटेनमेंट वारा हूंदा आहिनि उहे तव्हांखे ॾिसण जे लाइ मिलनि। सो तव्हां हिन ज़ाहिद सिद्दीकी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट कयो। महिरबानी बुर्दी साहिबु। साईं सतार नूरानी ऐं प्लस में असांजो प्यारो दोस्त ज़ाहिद सिद्दीकी माशाअल्लाह मौला हयाती जे तमामु बहितरीन महिनत करे रहियो आहे। हुनजो हिकिड़ो नओं चैनल आहे ज़ाहिद ऑफिशियल यूट्यूब चैनल अथसि माशाअल्लाह। ऐं ख़बर पई आहे त 2 ॾींहंनि खां वठी हुन हिकिड़ो वॾो सेट ठाहियो आहे जंहिं मां हर अदाकार खां इंट्रो वठंदो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मां दोस्तनि खे गुज़ारिश थो कयां त हीअ असांजो चैनल आहे ज़ाहिद ऑफिशियल यूट्यूब चैनल, उनखे सब्सक्राइब कंदा ऐं लाइक कंदा त जीअं उन में तव्हां हर अदाकार हर फनकार जो इंटरव्यू वठो। इंशाअल्लाह ताला ज़ाहिद सिद्दीकी फहमीदा सनम ऐं शबाना इहे वेंदी पहिरें ठीकु आहे। पोएं में गुलाम बंड खलील ऐं मुर्शिद असां कंहिंसां आहियूं? तव्हां सां बुर्दी साहिब सां? हा ईअं कयां हेॾे विया हिन खां पोइ ॿियो माण्हू कमदार ॿुधी मुर्शिद? हा हा डन हा। ऐं मुंहिंजो लिखियो अथई स्क्रीट में मुंहिंजो नालो स्क्रीट में बाक़ाइदा लिखी छॾियो मां लिखिया हा 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 पहिरें में ॿिए में साईं ॻाल्हि न असल में मुंहिंजो तव्हां पहिरें सेकेंड जॾहिं ठाहियो जो तव्हां 6 माण्हू साईं लिखाए 6 माण्हू अदा ॿी ब्रेक में 3 माण्हू लिखाए 3 माई में शबीरा चंद ऐं का दी आहे करेक्टर में आयल आहे छा किताब आहे उहे खादम ॿी 3 छोकिरी आहिनि। आजन साहब अस्सलाम दोस्तों आपा जो बिया इन सॼो को ज़ाहिद सिद्दीकी हलाइंदो यूट्यूब चैनल में पोते कया माई दे गाली आहे त ज़ाहिद बाबू जो लिफ्टी करो कराए ठाहियूं सी वॾी मुश्किलातनि में ऐं वॾे ॾुखियनि दौरनि में इहे फिल्मूं ठाहियूं। उहे फिल्मूं पंहिंजे चैनल ते वरी दोस्तनि खे ॾेखारे पियो ऐं पुराणी शयूं उन्हनि खे मिलनि पियूं। वॾी ॻाल्हि हिन में त उन्हनि में काफ़ी कुझु एक्टर अहिड़ा आहिनि जेके असां सां हींअर गॾु आहिनि ऐं काफ़ी अहिड़ा आहिनि जेके हिन दुनिया में न आहिनि। त पुराणियूं यादूं ताज़ियूं थियूं वञनि। उन वक़्त में नवाण हुई, शुरूआति हुई, हर माण्हू केतिरो कमु दिलि सां कंदो हो। इहो तव्हांखे हिन चैनल ते ॾिसण में मिलंदो, उन्हनि फिल्मुनि में मिलंदो त केॾी महिनत सां ठाहिणियूं पवंदियूं। हीअं त माशाअल्लाह खोड़ सारियूं फैसिलिटीज़ आहिनि। उन वक़्त में कैमराऊं, बैटरियूं, बिजलियुनि जा मसइला, ड्राइशूं, वॾो कुझु चकर हुयो जंहिं दौर में इहे फिल्मूं ठाहियूं। ज़ाहिद भाउ जे चैनल ते असांखे उहे सभु फिल्मूं ॾिसण लाइ मिलनि थियूं। इहा असांजे लाइ तमामु सुठी ॻाल्हि आहे ऐं हिन दौर जे हिसाब सां तमामु सुठो कमु करे रहियो आहे। ॾिसण न विसारींदा ज़ाहिद ऑफिशियल यूट्यूब चैनल, सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट्स ॾींदा। महिरबानी साहिबु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम या अली मदद जीअं आउं गुलाम नबी बंड अछड़ो कबूतर ॻाल्हायां पियो। हींअर सिंध टीवी ऑफिस में कराची असां वेठा आहियूं। जेके बि दोस्त मूंखे ॾिसो पिया, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। सिंध में या दुबई या सऊदी में या जिथे जिथे रहो था असांजा दोस्त सिंधी, जिथे जिथे मूंखे ॾिसो था, जिथे जिथे मुंहिंजो आवाज़ु वञे थो, ही ज़ाहिद साईं जो ई चैनल आहे। इन खे जेको आहे सो लाइक कंदा कयो, ॾिसंदा कयो। तमामु हिकिड़ियूं सुठियूं शयूं तव्हांखे मिलंदियूं, सुठा अदाकार तव्हांखे मिलंदा, सुठियूं मुंडियूं तव्हांखे मिलंदियूं इन चैनल ते। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो।
मौला तव्हांखे वधाईंदो, तव्हांखे एडवांस में ईद मुबारक हुजे। महिरबानी गुलाम नबी साहब। वो बाबा कैमरा तो खोले रखो ना। गुट्टू अच्छी वाह बटरे दाया रही वो या लाइट है ना एडी देर का भी असां ते गर्मी में सड़ी बाबू बिस्मिल्लाह। हाँ बट बाबा केॾी महिल ईंदुसि हिन मामले में तव्हां ॻाल्हाईंदुसि। वॾो लाचा ओॾां विया आहिनि न भाऊ गेॾां विया खिदमत थी वञे बोला कुछ तो नहीं बाबा आयो तयार न उता कारे था वञो वञूं था सिंधी टीवी छो था वञो प्रोग्राम आहे हिन जो ईद प्रोग्राम ख़ुदा करे तव्हां सां गॾु मूंखे न विया छो अने मम्मू साई वञी पाइणो न वट 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 हे त ॾिस सुञाणी कोन्ह बस बोल मिली बोल क्या मिलिया हानी जी खैर ना सफर न आई बस फेरा न न हुई हाणे यादि कयो बाबा न हुई हा खड़े सागर खेरा शही में सब खेरा तबीयत सही क्या भाई रोजा रखा थी भाई अस्सलाम सर सर वार साहब किथे तूं रही हाणे ओॾे दौड़ जा हिते किथे आ वॾा बाबा घर न हिते हूं दौड़ पियो चवईं त मां सेकंड लॻो पियो आहे हमें बस वरी रात कंदा सीकरे सेटिंग करे पाणी थोरो ॿ ढुक बस हाणे जेका तव्हांजी कावड़ी न ख़तम थी ढिलो करी मां देर कई ही कई हे जो कमु न न असां निकल न उसार सुठी थी लॻी उसार सुठी थी लॻी फोटो वाला वीडियो उसार सुठी ये दोस्तों असांजो प्यारो बाप थी ज़ाहिद सिद्दीकी जो यूट्यूब चैनल अथव ज़ाहिद ऑफिशियल हुन में तव्हांखे इंशाअल्लाह ताला ड्रामा फनकारनि जा इंटरव्यू सभु कुझु ईंदा ऐं हुनखे सब्सक्राइब बि कंदा छा कंदा ओके कर ओके ॿियो सब्सक्राइब सभु थी विया हिनखे लाइक कंदा कयो हिन चैनल खे लाइक कंदा कयो जी सब थाईलैंड 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 में शहर अथव दादू हाँ साईं साईं छा वाक चो थो पटे थाईलैंड में शहर आहे दादू हुन में शाहजहान पार्क आहे हाणे बसि इहो त हिते सिंध जो थो लॻे वाह या हिकिड़ो तो जहिड़ा माण्हू खोड़ थाईलैंड में बि रहंदा पोइ तूं त कीअं आहे मां त ॿुधो आहे हिते सिंध में आहे इहो तक़रीबन इहो रहे थो हांगकांग हांगकांग जे शहर जामशोरे में जामशोरे में असां चढ़िया हूंदा तव्हां चढ़िया इलाज मिलाज करा निंड बिंड करो शाबाश जाम चल ॿुधी साईं हे पाण हाणे हिनखे ख़बर किथे रहंदो ई मां हे रोड ते आयो आहियां हे दुबई जे शहर गोलाची में रहंदो आहे साईं अच्छा हा दुबई जे शहर दुबई जे शहर गोलाची में दुबई जे शहर हाणे निंड कर
खाना